रोज़ी अचे थी मथां कंहिंजे न कंहिंजे हथां हक हक अल्लाहु 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 बंद कया मना भई उन्हें साईं साहब एड़ी का हरकत न कजे मना तोरे पिटे जे गलत करे पादर एड़ा होस ने बाबा बिलो छोकरो सॼो ॾींहुं जहिड़ो जहिड़ो जेको माण्हू मिले जहिड़ो अहिड़ो को दम रखेसि जो जहिड़ो छॾे वञे को धंधो दाड़ी करे सभा वॾो परेशान कया बाबा बिलो फिकर न कर बाबा वटि पैतो आहीं तुंहिंजा सभु मसइला मिंटनि में हल भला चोरयूं ॿोरयूं बि कंदो आहे चोरनि जी ॻाल्हि आहे पाड़े में न रढ छॾे थो न बकरी चोरी गदा पराया टई विकिणी छॾे आऊं त हिन मां तंग थी वियो आहियां छोकिरे त करियां थो फीणूं बीणूं पर मूंखे लॻे थो त फीणनि जी तोखे बि ज़रूरत आहे मूंखे वाकई ज़रूरत आहे पोड़ी वारी दुआ करे का किथा कम थी वञे छा पियो चए तुंहिंजो बाबो छॾे ॾे बाबे खे छॾे ॾे बाबे खे वच पंहिंजे कम खे सही थी वेंदे फिकर न कर हिन आस्थाने तां को बि ना उमेद कोन मोटियो आहे बचा पंहिंजो कमु कर अरे ये वारी छाजे लाइ करणु मूंखे ओह नो वारी छाजे लाइ मूंखे ईअं बेड़िया पूरा बिलू बाबा पिटरी जी मैंने पिटरी जी पिटे पाड़ू करी एड़ा के पो खड़ी हला थी घर ये खबर न पड़ ए छोरो तार तो नुबागो आहे निभागो न हुजे पो तो को वठी जास तू को बिलू बाबा पीड़ा पीड़ा हड़ेस खबर पैस कमाए चोरू बोरू न अरे ही छा पियो करी थुकनि सां मुंहुं भरे छॾे अरे छोरो त सफ़ा को ताले तकल अथई अरे बेड़िए पूरा पिटरी वेंदे पिटरी तू वे व्यां को बिलू बाबा तो सिद्ध कर सिद्ध साईं बाबा को घुरे छॾ तो मुंहिंजे छोकिरे जो इलाज तुंहिंजे छोकिरे जो सिर्फ़ हिकिड़ो इलाज आहे वो वरी कहिड़ो सुबुह फजर जो उथी सुनसान जॻह ते वञी आऊं हिकिड़ो तावीज़ लिखंदुसि उहो तावीज़ ॿधेसि पोइ छोकिरो तुंहिंजो बिल्कुलु सही थी वेंदो सभु मस्तियूं छॾे वेंदो हा पोइ इन सुनसान जाइ ते राति जो वेंदो केरु उहो मुंहिंजो कमु आहे उनजो तूं फिकर न कर
बाक़ी हिन जो इलाज उन तावीज़ में आहे। बिलू बाबा तेरो तावीज़ करे जो सही थी वेंदी। फिकर न कर बच्चा। अरे धक धक अरे ना तू साईं सां वेल न तो चलो तुई छा बाबा सही थी वेंदे। सुधो थी तो खेचो सुधो थी विड़ो जो साईं मुझो बाबा फिकर न कर साईं तो को सोने दीना देखो छोकरो सही थी बस। खामोश। हिन जो इलाज मूं वटि न आहे। बदतमीज़ न को एतराम न को लछण। हिन खे वठी वञ गुडू ही चरियो आहे। हाँ चले अरे चलो तो तू है अरे द्वारा पे है फूकू पे दिए वरी चले वरी आऊं अरे बिल्लू वाला कदे ही मुखे से माण्हुनि खे तो फैज़याब करे अरे आऊं वाके वटांस फैज़याब थियास फैज़याब हेड़ी भली मोबाइल ओह नो वाह रे अमले वाह तो जा तमु कम ही लाए छड़या बिल्लू बाबा फैज़याब थियण आया हुआ। हिकिड़ो थराई ॿियो शराई अरे टियों वरी चोराई। फ़क़ीर जी मोबाइल खणी विया। छॾींदोसीं कोन। छा इने भला पिटी खई आ छा अबा घस दे आऊं गाडी कढा यार तू घस पूरे विच दा में वञे मूंखे घस तो दे घस तो वठी छॾियो आ छा न मूं वठी कोन छॾियो पर मूंखे घस दे आऊं गाडी कढा मूंखे इमरजेंसी दा में वञा तू पूरे विच वठी वञे हेडी में हेॾा में वञे केॾे होॾा में वञे तू हिकिड़ी साइड खण त असां बि निकिरूं यार कमारा माण्हू आहियूं। अरे कम वारो ई को मुंह ते थोरो पियो करी छा हा मूंखे घस दे त आऊं निकिरां यार तू पूरो विच वठी वञे केॾी महिल हुतां पियो वञे केॾी महिल हुतां पियो वञे वरी ख़ुदा खे वञी छा करे आई मूंखे घस दे आऊं त निकिरी वञा पोइ तुंहिंजी मर्ज़ी पूरे विच दा पियो वञे यार चरियो माण्हू ई अलाए कहिड़ी पियो ख़बरूं करी यार अलाह ओ बा ओ जानी दोस्त एड़ा एड़ा ये चा इने रचो बचो करे आई हुई चा अरे तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे छा पिटी ॾिठी न छा दिमाग़ ख़राब आहे तुंहिंजो अदा फिटी जी ॻाल्हि कोन्हे पर तूं किथां खां तुंहिंजे पोयां हारण ॾींदो छा टी कंदो छा तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो तूं आई कहिड़ी भला मुंहिंजे मथे में को जी लॻो छॾ त आऊं त वञा मिसकिन कम कार ई करियां यार वञी कहिड़े क़िस्म में माण्हू था पइजी अथई यार छॾ त आऊं वञा तूं मुंहिंजो मुंहुं तोसां मुंहिंजी तुंहिंजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे असांजी घटी मां अची टे लॻी पई ने फनकारी वठो करी ते घटी सरकारी आहे तुंहिंजी किथां आहे मुंहिंजा पे सरकारी घटी आहे तुंहिंजी वठण त कोन्हे इहे घटी यार हाणे ईअं न कर सॼे शहर खे ॿाहिरि लॻी वई तूं हुतां पियो यार ईअं न कर यार आऊं मुश्किल अञा मूं तो नालो कहिड़ो मूं तो कयो त कुझु कोन्हे यार तो डिस्टर्ब कयो मूंखे टे करे दिमाग़ ख़राब न कर मुंहिंजो घटी सोड़ी आऊं हार न वॼायां त पोइ छा तोखे मथे ते खणी ॾियां हलां के गाॾी कयां त तूं फज़ीलत करी थोरो सब्र कोन थिए बाबा चयो बस मूंखे गलती थी अदा मूंखे माफ़ कर बस तूं मूंखे सुञाणे कोन थो मूंखे सुञाणे कोन थो तूं छा तुंहिंजो दिमाग़ ख़राब तो कोन्हे जेको तूं वरी मूंखे छॾ त वञा त ॾेखार हाणे त मुंहिंजे नपा थियो वञा कोन ईअं जल वरी चरियो माण्हू अची लॻो आहे मूंखे ख़राब करे छॾई हल अहिड़ा माण्हू माना दुनिया ते वेठा न यार छा थियो ॾाढो गरम थियो अचे अब गरम थींदोसि न चरिया माण्हू अची लॻनि अहिड़ा जूता ठोकमेसि यादि कंदो घणा ॾींहं कंहिंखे त जुता आया न ए आहे अचे पियो हितां ॾिसंदुसि मूं फिटियल हूंदो वाझा जा जूता लॻलसि वाझा जा वाझा वाकई शइ आहे हा ही त वाझा एॾी शइ बदमाश आहे जो उन ॾींहुं मूंखे बि पादर हणियो सुञाणोसि था पादर खाई आयो हूंदो हणी कोन आयो हूंदो